अॼु मां तव्हांखे सेखारींदुमि त इज़ी वे में हेयर स्टाइलिंग कीअं कई वेंदी आहे। त स्टार्ट कयूं था मिड बुफन सां। हाफ ऑफ द आईब्रो खां वठी करे असांखे पार्ट खणणो आहे। ऐं हिन सेक्शन जो हिकु बॉक्स पार्ट करणो आहे। हिन सेक्शन में सुठे नमूने असांखे बैक कोमिंग करणी आहे। ठीक है, तो ॾिसो हाणे असांजो बुफन्स रेडी थी वियो आहे। इन में हल्की सी असां हाणे डेकोरेशन था कयूं पिया। ॾिसो हाणे ही केॾो सुठो लॻी रहियो आहे ही करण खां पोइ। ऐं अॼुकल्ह त ही काफ़ी रनिंग आहे जो पार्टी वेयर्स में अॼुकल्ह छोकिरियूं करे वेंदियूं आहिनि ओपन वारनि में। हाफ मिड बुफन। मिड बुफन्स खां पोइ मां हाणे ॾेखारींदुसि फुल बुफन्स कीअं ठहंदो आहे। ठीकु आहे, इन लाइ असां पहिरीं मिड पार्टिंग कंदासीं। मिड टू ईयर, पोयां खां वारनि खे लॉक करे रखंदासीं। हिन जी हाइट क्रिएट करण जे लाइ मां हाणे स्टफिंग्स यूज़ करे रहियो आहियां। ॿ पिन्स साइड्स में भी लॻंदियूं स्टफिंग्स जे। हाणे असां हिन खे स्प्रेड कंदासीं। ही हाणे असांजो ॿियो सेक्शन ईंदो जेको उहो सी सेक्शन। हिन पार्ट में भी बैक कोम करणो आहे सुठे नमूने। Same the another side. Back combing सुठे नमूने करनी है। हाणे ॾिसो असांजो ही फुल बुफन्स रेडी थी वियो आहे। ही इवनिंग ऐं मॉर्निंग ब्राइड ॿिन्ही में असां ॾेई सघंदा आहियूं। इन ही बुफन्स के कंटिन्यू कंदे मां तव्हांखे इवनिंग ब्राइड जो लुक ॾेखारे रहियो आहियां। हाणे
तव्हां ॾिसी सघो था त असांजो इवनिंग ब्राइड जो कॉन्सेप्ट रेडी थी वियो आहे। इन ई मूवमेंट्स खे कंटिन्यू रखंदे मां तव्हांखे मॉर्निंग ब्राइड जो कॉन्सेप्ट ॾेखारियो आहे। हाणे फ्रंट जा पार्टीशन आहे उनजो मिड कढी करे हल्की सी बैक कमिंग कंदे कंदे असांखे स्लाइस खे सेम ॿिए पासे भी फ्रंट असांजो खत्म थियो हिते। हाणे असां ॾिसंदासीं पुठियां बैक साइड। बैक कॉमिंग कर रहा आहियां मां सुठे नमूने जीअं त मुंहिंजी हेयर स्टाइल फिनिशिंग ॾाढी सुठी अचे। हाणे तव्हां ॾिसी सघो था असांजो ट्रेडिशनल कॉन्सेप्ट रेडी थी चुको आहे मॉर्निंग ब्राइड जो।